जय झूलेलाल दोस्तों, लर्न इन सिंधी में तव्हांजो स्वागत आहे। इंस्टाग्राम जे न्यू ऐप थ्रेड्स जे बारे में त तव्हां ॿुधो ई हूंदो, पर आख़िर इहो ऐप आहे छा? थ्रेड हिकु दागो न आहे, पर एक्चुअली इहो हिकु हथियार आहे जेका इंस्टाग्राम जी पेरेंट कंपनी मेटा पंहिंजी राइवल कंपनी ट्विटर जे अगेंस्ट इस्तेमालु करे रही आहे। पर इहो थ्रेड या ट्विटर आहे छा? जीअं असां इंस्टाग्राम ते फोटो या वीडियो पोस्ट कंदा आहियूं, तीअं ई माण्हू ट्विटर ते पंहिंजे मन जी ॻाल्हि लिखी करे ट्वीट कंदा आहिनि ऐं ॿिया माण्हू उन ते कमेंट करे डिस्कस कंदा आहिनि, लाइक कंदा आहिनि ऐं रीपोस्ट बि करे सघंदा आहिनि। ऐं थ्रेड्स में बि मोर और लेस इहे ई सभु फीचर्स आहिनि। पर थ्रेड्स खे इंस्टाग्राम सां लिंक छो कयो आहे? छाकाणि त इंस्टाग्राम खे ऑलरेडी 2.35 बिलियन यूज़र्स आहिनि ऐं थ्रेड्स खे ऑटोमेटिकली उन्हनि सभिनीनि यूज़र्स जो एक्सेस मिली वियो। आहे न पके बिज़नेसमैन वारी ॻाल्हि। थ्रेड्स जा ॿिया बि फीचर्स ॼाणण लाइ ईंदड़ वीडियो जो वेट कयो। अॼु लाइ बसि एतिरो ई। उमेद आहे तव्हांखे वीडियो वणी हूंदी।